निगरान वफाकी काबीना गैस जे अघनि में इज़ाफ़े ते अमल रोके छॾियो। फ़ैसिले ते वधीक गौर करण जी हिदायत। हज पॉलिसी इंसानी स्मगलिंग रोकण लाइ थाणा क़ाइम करण जी मंज़ूरी। पुलिस समेत समूरनि इदारनि खे गैर क़ानूनी परडेन खे गिरफ़्तार करण जो हुकुम। मामूली ॾोहनि में ट्रायल हेठि ऐं सज़ा मिलियल परडेन खे भी डिपोर्ट कयो वेंदो। संगीन ॾोहनि में मुलविस परडेही कैदी हूंदा। चइनी सूबनि में गैर क़ानूनी परडेन खे रोकण ऐं डिपोर्ट करण लाइ ख़ासि सेंटर क़ाइम। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जारी कंदे व्याज जी शरह 22% बरक़रार रखण जो ऐलान करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त व्याज जी शरह बरक़रार रखण जो फ़ैसिलो महांगाई ऐं करंट अकाउंट खसारे में घटाई सबबि कयो वियो आहे। ख़रीफ़ जे फसल जी पैदावार जा शुरूआती खाता हाकारी आहिनि। यहूदी फौज फ़लस्तीनी शहरनि जी नस्लकशी तेज़ करे छॾी। टैंकुनि जी गज़ा शहर तरफ़ अॻु भराई। हमास यहूदी फौज में छिती वेड़। गज़ा ते मुसलसल बमबारी में वधीक 350 फ़लस्तीनी शहरी शहीद। शहीदनि जो अंगु 9000 खां वधी वियो। 22,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में 3257 ॿारहा शामिल। इंटरनेट ऐं मोबाइल सर्विस मुसलसल बंद। 23 लख माण्हुनि जो दुनिया सां राब्तो बहाल न थी सघियो। अलक़दस अस्पताल में हालत ख़राब। 55,000 माण्हुनि पनाह वठी छॾी। हिक हाल में 2000 माण्हू सुतल। लखे माण्हू लुटियाणो ऐं गंदो पाणी वापरण लॻा। यहूदी फौज तरफ़ां अस्पताल अलक़दस ऐं शिफ़ा में भी ख़ाली करण जो हुकुम। फ़लस्तीन ते इसराइली फ़ौजी बमबारी ख़िलाफ़ सेनेट में ठहराव पेश। इस्हाक़ डार जो चवणु आहे त इसराइली फ़ौज 23 ॾींहनि खां फ़लस्तीनी जी नस्लकशी करे रही आहे। फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म ख़िलाफ़ गॾियल क़ौमनि OIC समेत हर फोरम ते ॻाल्हाइणु घुर्जे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त आम चूंडूं पंहिंजे मुक़रर वक़्त ते थींदियूं। सभिनी खे गॾिजी आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाइणियूं आहिनि। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि लाइ मुकमल तौर तैयार आहे। नारे भरिसां ॼञ खणी वेंदड़ ॿेड़ी सिंधू दरिया में ऊंधी थियण सबबि 6 ॼणा गुम। 5 ॼणनि खे बचायो वियो। ॻोठाणनि ॿुॾी वियल ॻोठाणनि जे टोबुनि ज़रिए ॻोल्हा शुरू करे छॾी। निगरान वॾी वज़ीर मक़बूल बाक़र मामले जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। उमरकोट में औरतुनि खे लठियूं हणी तज़लील करण जो 5 ॼणनि ते केस दाख़िल। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ SSP मामले जो नोटिस वरितो। वकील पोपट कोहली, विक्रम कोहली समेत ॿिया केस बि जवाबदार नामज़द। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ समेत औरतुनि ऐं मर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में श्रीलंका जे अफगानिस्तान ख़िलाफ़ बैटिंग। श्रीलंका ओपनर नसांका जूं 46, मैनेस जूं 39 ऐं सुधीरा जूं 36 रन्सूं।